लाड़काणे वेझो हथियारबंदनि कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपाल खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। हथियारबंद कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपाल नजीबुल्ला खुहारो खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी पिया। इत्तला ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वठी ज़ख़्मी प्रिंसिपाल खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नासिर लाड़काणे वेझो हथियारबंदनि कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपाल खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। वाक़े ॿुधायूं पिया हथियारबंद कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपाल नजीबुल्ला खुआरो के गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वठी ज़ख़्मी प्रिंसिपाल के अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नाज़िम लाड़काणे वेझो हथियारबंदनि कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपल के गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। हथियारबंद कांगी स्कूल में दाख़िल थी प्रिंसिपाल नजीबुल्ला खुआरो के गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी पिया।